नाज़िम, तलहार जे वार्ड नंबर 11 में रेलवे स्टेशन पाड़े मां बरसाती पानी नेकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पेश आहे रुस्तम अली कही जी हीअ रिपोर्ट। तलार जे वार्ड नंबर 11 में रेलवे स्टेशन पारे मां बरसातनि के केतिराई ॾींहं गुज़री वञण बावजूद बि इंतज़ामिया पारां रहवासियुनि जे घरनि ऐं घटियुनि मां बरसाती पानी नेकाल न कराइण ऐं हुकूमत पारां बरसात मुतासिरनि लाइ मोकिलियल इमदाद ख़ैमा मच्छरदानियुनि मां नज़रअंदाज़ करण समेत का बि सार संभाल न लहण ख़िलाफ़ केतिरनि ई बिरादरीन जंहिंमें जुणेजा, बिरोई, टालपुर, बहिराणी ऐं ॿियनि बिरादरीन जे माण्हुनि एहतिजाजनि तलार जे इंतज़ामिया जो अलामती जनाज़ो कढी रेलवे फाटक ते अलामती जनाज़ो रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त डिप्टी कमिश्नर बदीन असिस्टेंट कमिश्नर तालका तलार का मुतालबो था करियूं बराए महिरबानी करे हिते पानी निकाल करायो वञे। बिरोही बिरादरी जेका जंहिंजा 30 घरनि जेके मुकमल तौर ते पाणी हेठनि उहे हींअर रेलवे गोदाम ते वेठल आहिनि ऐं ॿियूं बि बिरादरियूं मुख़्तलिफ़ पाणी मां गुज़रनि थियूं। पाणी बीहण सबबि जेको बीमारियूं चमड़े जूं बीमारियूं गैस्ट्रो मलेरिया जेके ॿारनि जेके स्किन जी बीमारियुनि में मुब्तला आहिनि। हम हाँ करते हैं तो हो जाते हैं बदनाम, ये कत्ल भी करें तो हो जाता है चर्चा। हिते असां सां जेको नाहक जुल्म बरबलो वरवलो मींहुं बरसातूं मच्छर उल्टियूं जुलाब सभु बीमारियूं हिते ग़रीबनि में जी गॾु थियूं आहिनि। असां वार्ड नंबर 11 जा रहवासी आहियूं। तव्हां हिते ॾिसो पिया त असांखे केतिरी तकलीफ़ आहे। असां घणा चकर टाउन कमेटी ते विया आहियूं, केतिरा चकर टीएम सां ॻाल्हि ॿोल थी आहे, पर असांखे कूड़ा दिलासा ॾेई ऐं हिन टाइम ताईं केरु हिते अचण लाइ तयारु न आहे। को विज़िट कनि, असांजी पोज़ीशन ॾिसनि। असांजा नंढड़ा बच्चा हिते बरसाति में पानी मां लंघनि था, उनखे महीनो थी वियो आहे। ॾिसो पिया हिते ग़रीबनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। न हिते हिननि वीचारनि खे पानी था कढायो ॾियनि, न ई कोई इमदादी सपोर्ट आहे हिननि खे। ॾिसो पिया न कोई हिन टाउन ऑफिसर वञंदा उहे हिननि खे धिका ॾेयो कढो ॾिनी, चवंदा उहो वॾो ऑफिसर आई कोन। इहे न आहे त उन जनाज़ो ग़रीब कढियो आहे न। हे वीचारनि जो ॾिसो गोॾे खां मथे पाणी आहे, मानियूं खट था ठाहिनि। कैमरामैन आकाश अली सां गॾु रुस्तम अली कैरी, धरती न्यूज़, तलहार।